बदीन मां रिपोर्ट कर रहियो आहे अल्ताफ़ मेमण। बदीन जे वापारी हाजी अज़ीज़ुल्ला मेमण, हाजी अब्दुल गनी अब्बासी, मोहम्मद अमीन जुनेजो नेशनल प्रेस क्लब बदीन पहुची प्रेस कॉन्फ्रेंस करे ॿुधायो त साईं मींहुं वसायो कसर असां ते जेके बि प्रेस कॉन्फ्रेंस ज़रिए इल्ज़ाम लॻाया आहिनि सभ जा सभु ग़लति ऐं बेबुनियाद आहिनि। हक़ाइक़ इन जे बरअक्स आहिनि। मींहुं वसायो कसर असां सां जेको वाइदो कयो उहो लिखत में आहे, जेको 40% असांजो ऐं 60% मींहुं वसायो जो आहे, जंहिंमें कच पके मलाई करे लिखत 20 एकड़ जी आहे, पर मींहुं वसायो वटि ज़मीन जो खातो सिर्फ़ु 6 एकड़ जो आहे। बकिया ज़मीन जा मालिक ॿिया माण्हू ज़ाहिर पिया थियनि जेके एतिराज़ पिणु करे रहिया आहिनि। इन दौरान ॾेती लेती जी लिखत बाद जेको कमु शुरू कयो वियो उन जे एडवांस जे अलावा पिणु असां रक़म ॾेई मदद तौरु पिणु रक़म ॾिनी, ज़मीन ते रोड रस्ता ठहिराया। इहो ख़र्च बि असां ज़ाती कयो। जंहिं कमु हलणु लॻो त मींहुं वसायो जो पुटु फिदा कसर असां खां अलॻि सां कमीशन घुरी, जंहिंजी असां मना कई।